मक्के जे शहर में हिकड़े माण्हू उठ विकियो। विकण वारो बहराड़ी जो हो, उठुर जो तमाम भलो हो। खरीद कयो अबू जहल। अब कह खरीद कयो पैसा चे पैसा अठे डी दीदो सा। अबू जहल पांजे गोठ जो वडेरो हो। जबल अठों दिहाड़ो थो ही मिस्कीन आयो बाबा पैसा हल छाजा पैसा चीसे उठ वरतो थी कि जेके वड़े ते के दाह दे। अब हाणे दाह ॾिबी आहे गोठ जे वॾे खे, वॾो गोठ जो ई ख़राब थी पियो त ग़रीब छा करे। जंहिं वटि वञे जंहिं वटि बाबा असां इन्ही खे कोन चवंदासीं। कंहिं ॿिए में कमु हुजे त इहे रुलंदो 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 मके जा मुशरिक उतबो वलीद शेबो कचहरी कयो वेठा हा। हिन ग़रीब चयो भला इन्हनि खे चवां राज चङनि जो वेठो आहे। हेॾो मुंहिंजो मदीने वारो साईं काबतुल्लाह जे छांव में नफ़ल वेठो पड़े। मुंहिंजा दोस्तो हिन मिस्कीन वञी वॾेरनि जी जमात खे चयो बेली तव्हां मके जा चङा माण्हू आहियो, कम ॿुधाए। अबू जहल मूंखे उनखे चवंदा अबुल हकम। अबू जहल त नबी से सॾुसि। ॿियो तव्हांजो अबुल हकम जेको आहे, अबुल हिकम जेको आहे, इहो मूंखां उठ वठी वियो आहे, पैसा नथो ॾे। टोक करे, ठठोल करे, मज़ाक करे उन काफ़िरनि चयो ओ इहो जेको न काबे जे छांव में निमाज़ बीठो थो पढ़े, इन्ही जो चवणो अबू जहल मोटाईंदो ई कोन्हे। इहो ई तोखे वठी ॾींदो, ॿियो केरु तोखे कोन वठी ॾींदो। हाणे हिननि जो ख़्याल छा हुजे त हिकिड़ो त ही उतां इन्ही वटां मायूस थी मोटंदो। नंबर 2 भला जेकॾहिं खणी महबूब खणी हलेसि बि गॾिजी त अबू जो लॻियो हरामी टाप जो जेका वर्दी ॾींदो सा सभु कंहिंखे सुझी पे। हिननि जी नियत ही बुछड़ी। अची हबीब करीम अलैहिस्सलाम जे घर में बीठो। जमल पाण सलाम वरायूं त ॾिठो त स्वाली बीठो अचे आदा ॾे ख़बर जे किबला अबुल हिकम ॾे मुंहिंजा पैसा हन नथो पैसा जे वाइदो करे फिरी वियो आहे। ही जेके साम्हूं चङा चङा वेठा हन इन्हनि मूंखे तुंहिंजो ॾस ॾिनो आहे त तुंहिंजो चवणु मोटाईंदो ई कोन्हे। महिरबानी करे मूंसां गॾिजी हल। असांजी अॼुकल्ह हले थी त बि सिफारिश कोन था कयूं। अदा मूंसां ठहे कोन, पहिरीं मूंसां वास्तो कोन्हे। पर जे नबी करीम खणी फरमाइनि हा त बा मूंसां ठहे कोन थो त सच हो या कूड़ो। ॾाढे चो था ॻाल्हायो। पर हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात खे मुंहिंजा दाहू काफ़र आज़माइनि पिया। हुज़ूर खे चई मूंसां गॾिजी हलो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हल मूंखे मुंहिंजे अल्लाह चयो आहे व अम्मा साइल फला तनहर। मुंहिंजा हबीब साइल खे झिणक ॾिबी कान जेको सवाली सुवाल करे त जो कमु कबो। हल अॻियां मोहम्मद मीरा पुठियां ग़रीबा। महबूब करीम सिधो विया। काफ़रनि जूं अखियूं खुली वियूं ॾिसूं मज़ो। हाणे अॻियां नबी करीम पुठियां हो उठ जो सवाली पोयां पोयां उहे काफ़रनि जो टोलो। हुज़ूर करीम जीअं जो विया अबू जहल जो वञी दरवाज़ो ठक 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 करे खड़कायूं पर ज़ोर सां खड़कायूं। अंदरों आवाज़ आयो मन बिल बाब। केरु आहे दरवाज़े ते? पाण फरमाइनि था मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाँ तुझे दर ते मुहम्मद रसूलुल्लाह बीठो आहे। दरवाज़ो खोले निकिरी आयो। हुज़ूर करीम फरमास ॾिसण सां फर्क़ थिए ग़रीब खे सुञाणी थो? चई हा साईं। पैसा ॾे? हाज़िर साईं। वाह मुंहिंजा हबीब। चओ न सुभान अल्लाह। हिनखे पैसा ॾे। हाज़िर क़िबला। पाण फरमाइनि था ऐसी त न वेंदुसि जेसि पैसा न खणी ईंदे।
तकड़ो तकड़ो वियो हमरा डके पियो अंदर वियो पैसनि जी हिमाणी हुई को अॻे ज़माने में पैसा रोक हूंदा हा तोबरनि में रखंदा हा कोथरनि में रखंदा हा कोथरी खणी अची आॾो लाथी बाबा गणे पंहिंजा पैसा खणो हुन पंहिंजा गणे पैसा खईं चई पूरा मिलियई चई पूरा मिलिया बस चई बस चई हाणे तूं हेॾे वञ महबूब करीम वरी मोटी अची साॻो मुसले ते निमाज़ शुरू फरमाई हू चवनसि पिया संगती अड़े छा थी अड़े तोखे छा थियो हेॾियूं ब्राड़ूं हणंदो आहियां हेॾियूं लाफूं हणंदो आहियां तूं हिकिड़े दड़के सां अलाए छा थी हुई चई तव्हांखे ख़बर कान्हे मूंखां पुछो त मुंहिंजो कहिड़ो हाल हो चई छा ॻाल्हि हुई चई हेॾो मूंखे नबी करीम फरमायो त पैसा ॾे मूं अञा जो पोइते निहारियो त हिकिड़ो हैबतनाक उठ हो जंहिंजी हिकिड़ी ॼारी ज़मीन ते ही त ॿी आसमान ते हुई हुन जा ॾंद उहद जबल खां बि वॾा हा उहो माॾे हमिलो करे खाइण पियो अचे जेकॾहिं मां इनकार कयां हा त मूंखे बि हड़प करे हा त मुंहिंजे घर के भी हड़प करे चले मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो या हबीबन खे ॻाल्हि ॿुधायूं त क़िबला अबू जहल हीअं पे चयो पाण फरमायूं त अल्लाह पाक मुंहिंजी मदद जे लाइ जिब्रील खे मोकिलियो अरशस्त कमी पायज ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद चओ सुभान अल्लाह अरशस्त कमी पायज ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद चओ चओ त मुंहिंजे महबूब ला अल्लाह काफ़ी आहे